जेके मां अल्लाह जी नमाज़ नथा पढ़न अल्लाह ताला फरमायो दुनिया में बस सजाऊं ॾींदो मान हिकु अल्लाह ताला फरमायो चैन ख़त्म कंदो मान सुकून ख़त्म कंदो मान मां अल्लाह सही दर दर जा ठोकरा ॾेराए छॾींदो मान मां अल्लाह ताला पिंडराए छॾींदो मान मां अल्लाह सही टुकुर पैदा कंदो मान बे नंबर में अल्लाह ताला फरमायो मां इन्हनि जे रोज़ीअ खे तंग बणाए छॾींदुमि टे नंबर ते अल्लाह ताला फरमायो क़यामत वारे ॾियारे मां इन्हनि खे अंधो करे उथारींदुमि जो दुनिया में मां अल्लाह जी नमाज़ मां अल्लाह जा सजदा मां अल्लाह जा ज़िक्र न करे आया ॿुधो अज़ीज़ो हिकिड़ो माण्हू अल्लाह वारे वटि आयो जेके तमाम वॾी दौलत एॾी जो बैंक बैलेंस एतरी दौलत ही जो पंहिंजी दौलत जी ख़बर न पएसि पई पर निंड न आहे सुकून न आहे चैन न आहे करार न आहे आलम सवरो उठायो साईं मांखे को फीड़ो रखो मांजे मथां का झाड़ रखो माते कुरान पढ़ो उन आलम सवरे जो बैंक बैलेंस जा मालिक ओ पेट्रोल पंपन जा मालिक ओ जहाजन में उड़ामण वाला ओ लेन क्रूजन में घुमण वाला ओ काटन जा लटा पाए हलण वाला नमाज पढ़ंदो आया ना सही नमाज भी न पढ़ंदो आया चे कुरान मिठे जी तिलावत कंदो आया न सही कुरान मजीद जी भी तिलावत न कंदो आ अल्लाह ताला फरमायो कुरान मजीद में अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब सुकूना चैना करारात जिक्र नमाज़ जो वणी न तो कुरान जैसे ही महंगा है परूज ते अची वई आहे पोइ छा कयूं तव्हां असांजा बद किरदार अमल थिया और फिल बर वल बहर बिमा कसबत ऐदिन्नास एड़ा अमल थिया जो अल्लाह जे कावड़ के दावतूं ॾिनियूं जो अल्लाह जे ग़ज़ब के दावतूं ॾिनियूं तरह तरह जा अज़ाब केमल ज़िलज़िला केमल ज़मीना हिलियूं थी वञनि ॿुधो इहो तव्हां सां अर्श वारे खे नाराज़ कयो आहे पंहिंजे रब खे रुसाए छॾियो आहे जो अल्लाह ताला खे परचाए वठूं अचे थी 15 शाबान जी रात सॾराए वठला तकनतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूर रहीम समूरा जो अल्लाह जी रहमत निराली रब जी रहमत बहाना थी गोली बेनमाजी जो है जान भी तबाह कबर भी विछन नांगन ऐ बाह जो तनूर थी बनजी वने ओ क़यामत वाले आए जाते नबी है परेशान जाते वली है परेशान समूरा चौथे नमाज जे मथा जेके रोजा रखण वारा जेके नेकिन जा कम करण वारा इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात
जेके अमल साले करे आया ओ जेके नमाज़ा पढ़ी आया जेके खैर खैरात जा कम करे आया जेके ज़कात ॾेई आया अतीउल्लाह व अतीउर रसूल जेके सोने मोहम्मद करीम जी गुलामी करे आया अशवारे जा सजदा करे आया उन्हनि जे लाइ अल्लाह ताला फरमायो डबल बाज़ी वारो बिस्त तैयार कराए छॾियो छड़ो ईंदा वेंदा सोने मोहम्मद करीम जो ठाकुर त नसीब कंदो मान अर्श जी शावत नसीब कंदो मान पर हूरा भी ॾींदो मान मक़सूरातुम फिल ख़ियाम जेके हूरा खीमन में बंदन ओ मेतरन सावन वारो जंहिंजे रगन मां अहिड़ियूं हूरा जेके पानी पींदियूं अल्लाह ताला हदीस शरीफ में अचे तो मुझे आका ईअं फरमायो हीअं हूरा पानी पींदियूं त उन्हनि जे रगन मां पानी जो ज़ाहिर थी पवंदो एॾियूं सोहणियूं कुकड़ जे आने जहिड़ी अख या कंहिंजे लाइ पैदा कई फरमाई इन्नल्लाह युदखिलुल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात युहल्लौना फीहा मिन असाविर मिन ज़हबिन जन्नातिन तजी मिन तहतिहल अनहार युहल्लौना फीहा मिन असाविर मिन ज़हबिन वलुलुहा वलिबासुहुम फीहा हरीर। नारे तकबीर शाने कुरान हजरत मौलाना मोहम्मद कासिम शेख नारे तकबीर जेके अमल साले करे आया आज नहीं माना दो दुख में सुख में परेशानी वाले वक्त में बीमारी में इम्तिहान में जिन वक्तन सर्दी गर्मी के न ॾिठो ये परेशानी वाले हाल में भी वज़नू करे मस्जिद में आया नमाज़ा पढ़ूं अल्लाह ताला फरमायो मलाइको हाँ हाँ हे मेतला साहब दुनिया में मां अल्लाह सैयद जे कुरान मजीद नमाज़ से मलाया अल्लाह ताला तोखे वधीक में वधीक दुनिया में केर प्यारो आ रब सैयद फरमाए जेके नमाज़ी आ वातज़िमू बिल्लाह हुआ मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर। जेके नमाज पढ़ी आया जेके हिन मुझे दिल भर कुरान के जीअं में ॼायूं ॾिनो हे भाऊ मोहम्मद हसन साहब भाऊ अज़हर साहब भाऊ इरफान साहब इन्हीअ जे लाइ जलसो रखाया त माण्हू नमाज़ी थी वञनि माण्हू सिधे रस्ते ते अची वञनि। हाँ हाँ जेकॾहिं तव्हां सिधे रस्ते ते ईंदो अल्लाह ताला भी इजाज़त फरमायो वातज़िमू बिहब्लिल्लाह जमीआ हिन रस्सीअ खे मज़बूत
साईं हिन के जो मजबूत क्यों अल्लाह ताला फरमायो मुझे न कुरान मजीद दिल पर रखे जे दुनिया में कुरान मजीद के जीए में जायूं निनियूं एड़ो तमा अल्लाह साईं उन्हीं जे मर्जियत अलम जो दुनिया में साईं साईं कणवारा पैदा करे ॾींदो मांस कबर में मलाइका नौकर बनाए ॾींदो मांस कबर बिस्त जो पाग बनाए ॾींदो मांस कबर में नूरानी लाइट हणी ॾींदो मांस आखिरत में हुजूर साईं जो प्यारे मोहम्मद करीम जो दीदार त कराईंदो मांस साहबा अहल बैत जे विच में त बीहारींदो मांस पर तकर जी शाम नसीब करेंगे हुजूर साईं जे हथारों आवाज़ को सर प्यारे उमार शवारो पांजो दीदार करे सजी दुनिया जो मुंहिंजा लाए छॾींदो मांस फमन कान यरजू लिका रब्बी फलियामल अमलन सालिहा वला यशरक बेइबादत रब्बी अदा बकम एको अल्लाह सही के भाई वार अमल सालिक ओ मुझा दाव मुझा भा ओ अजीजो ओ मुझा प्यारो दुनिया जी हयाती मिंट जे लोडे जो जान नबी काले वली काले कुतुब काले अब्दाल काले हजारे साल सदियों गुजरिया कोई मोटी ना आयो मनारिया वयबका वजूबकल जलाल वल इकराम फबअई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अजायो सीट हो जहाजन में उड़ाना मारू ओलन कुरन में घुमारू ओ काटन जाला पाया मारू अल्लाह ताला फरमायो मुझे जमीन ते आकर करे नालो वला तमशी फिल अर्ज़ मरा तांजे वडाई करे हलना ओ मुझे जमीन के को चीज हेर फेर त नहीं दो अन्या मता जमीन न गे छडेव हे त चुपई बिठिया मिना खलकनाकुम व फिया नुईदुकुम व मिना नुखरिजुकुम तारतन उखरा मिट्टी में पैदा कियो तमाम वरी मिट्टी में मोटाया जो इंशाअल्लाह ताला नमाजी थी वेंदा बेनमाजी सूअर का भी पढ़े नबी सिंह ने सूअर सां एक दफे गालायो जे सूअर तू तो बदबख्त है पलीत है नजस अल्लाह ताला तोखे पलीत जानवर बनायो भला तू भी रब जे तारीफ में गुण गाइंदो जैसे ही अल्लाह ताला मुखे बराबर सूअर ऐं बदबख्त ऐं नजस बनायो आ पलीत बनायो दे पर बेनमाजी न बनायो दे अल्लाह साईं जी कावड़ घट थींदी याद
वा नमाज कुरान मजीद जी तिलावत जो इंशाअल्लाह नमाज़ी थी वेंदा पांजी कब्र के केड़ा केड़ा रोशन बनाइण चाहिन था हथी नथा मथे क्यों जी चवा हाथ पंज जरे ज़मीन मिले के त एड़ा हथ मथे क्यों आ सभी नमाज़ी थी वेंदो न जो इंशाअल्लाह ताला नमाज़ी थी जो इंशाअल्लाह ताला कुरान मजीद जा पतंग परवाना थी वेंदास अजीजो मुझे मथा इंतहाई शफीक सिंध ए बलोचिस्तान जो माया नाज खतीब हर दिल अजीज शख्सियत हज़रत मौलाना साईं मोहम्मद ईसा टावरी साहब जलवे अफरोज थी आप अजीजो नमाज़ी थी बस चलो मां हिकड़ी बेनमाज़ी ये मारूज़ात उन जे मुतलिक बयान हज़रत उमर साईं जे ज़माने में हिकड़ी पोड़ी औरत आई जेकी हज़रत उमर साईं ने शीशी तेल जी खणी आई साईं मां बेवा ऐं पोड़ी आया अगे चिमनन में दिया बारींदा हाथ उनमें गासलेट विझबो तेल विझबो तो बरंदा आयो जो झूठो हवा जो हार जी पियो न कुराड़ी जो तेल पोड़ी अमर जो जमीन चुही वई हज़रत उमर साईं ने आई साईं मां के तेल भराए जो हज़रत उमर साईं जो अम्मा वे तमा बखर लिखां दो लिखी जे उन जाए ते वनी रख जे जाए ते तुझो तेल हार जी पियो हमरा भी कड़ो कढ लगो दिसा हज़रत उमर साईं ने चिट्ठी में लिखियो जाए हां उन्हीं जाए ते पोड़ी वा चिट्ठी लिखी वा रखी ये तेल उन जमीन में निकतो जिए चश्मो जमीन में भड़को नहीं निकरदो हां उन पोड़ी औरत जी वा शीशी तेल दा मरजी वई वा तो हली वई वो हमरा जो कोन पोड़ी औरत जो कढो चेसा सही न शीशी इन चिट्ठी में लिखल जाए तिथई जो सही तो उन में लिखलो खबरदार ओ जमीन इन पोड़ी औरत के तेल वापस वराए दे न तमा ते बेनमाज़ी पूरी दो माए मालूम थियो तो बेनमाज़ी खां जमीन भी बेजार जो इंशाअल्लाह नमाज पढ़दासी अल्लाह ताला जो को मुखों को चौरायो बारगाह ज़दी में कबूल मकबूल फरमाए असांजे मथा इंतहाई शफीका साईं साईं जी इजाजत सां मूंसां गॾु सिंध बलोचिस्तान जो मशहूर मारूफ नात ख़ान भाऊ अल्लाह बख्श साहब जेको गज़ल चवंदो